अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां वकार अहमद भलीकार कयां तो तव्हांखे वकार अहमद यूट्यूब चैनल ते। दोस्तों, अगर तव्हां फेसबुक यूज़र आहियो, जेकॾहिं तव्हां फेसबुक को इस्तेमालु करियो था त हीअ वीडियो तव्हांजे लाइ काफ़ी हेल्पफुल साबित थींदो ऐं हिन वीडियो खे तव्हां मुकमिल ॾिसो जी तव्हांखे सही नमूने सां सम्झ में अची वञे। हिन वीडियो में मूं तव्हांखे कुझु टिप्स एंड ट्रिक्स ॿुधायूं आहिनि फेसबुक जे रिलेटेड। जेके कुझु सेटिंग्स आहिनि, तव्हां उहे सेटिंग्स पंहिंजी आई डी में करे उन खां पोइ काफ़ी सारो सिक्योर करे था सघो पंहिंजे अकाउंट खे। त उन में 6 नंबर ते असां वटि आहे हू कैन सी पोस्ट यू आर टैग्ड इन ऑन यूर प्रोफाइल। ओके दोस्तों, त हिन जो मक़सदु आहे त तव्हांजी तव्हांखे जेकॾहिं कोई बि पंहिंजे पोस्ट में टैग करे थो ऐं तव्हांखे उहा पोस्ट नथी तव्हांखे सही लॻे त तव्हां जेकॾहिं चाहियो था तव्हांजा जेके फ्रेंड्स आहिनि उहे न ॾिसनि, त इन जे लाइ तव्हांखे सेटिंग करणी पवंदी। हिन में फेसबुक में अची करे 3 लाइन्स ते क्लिक कंदासीं। ठीकु आहे, हिते 3 लाइन्स ते क्लिक करण खां बाद में हिते फर्दर असां वटि सेटिंग्स ओपन थी वेंदियूं। ओके, त हिन खे थोरो मथे कंदासीं। हिते मथे करण खां बाद में हिते असां वटि ईंदो सेटिंग एंड प्राइवेसी ऐं सेटिंग इन्हनि ते कंदासीं क्लिक। उन खां पोइ हिते असां वटि सेटिंग्स जो ऑप्शन अचे थो, त इन ते वरी कंदासीं क्लिक। ठीकु आहे, हिन ते क्लिक करण खां बाद में हिन खे मुख़्तलिफ़ असां वटि सेटिंग्स जेके आहिनि ओपन थी ईंदियूं। उन खां पोइ हिन खे असीं कंदासीं मथे। ठीकु आहे, मथे करण खां बाद में असां वटि ईंदो प्रोफाइल एंड टैगिंग। प्रोफाइल टैगिंग में जेको आहे सो हिते ॾिसंदासीं त टैगिंग जो हिन में ऑप्शन अचे पियो। हिन में लिखियलु आहे हू कैन सी पोस्ट यू आर टैग्ड इन ऑन यूर प्रोफाइल। ठीकु आहे, हिन ते क्लिक करण खां बाद में हिते मुख़्तलिफ़ हिन में जेके सेटिंग्स आहिनि उहे ओपन थी थियूं अचनि। तव्हां हिन में एवरी वन बि करे था सघो, फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स बि करे था सघो ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हां हिन खे फर्दर सेटिंग करणु था चाहियो त हिन खे सी मोर करे उन खां पोइ ओनली मी ते क्लिक कंदव त तव्हांजी जेका पोस्ट जेकॾहिं तव्हांखे कोई टैग करे थो त उहो तव्हांजे दोस्तनि खे शो न थींदी। ठीकु आहे दोस्तों, इहा सेटिंग हिते करण खां बाद में उन खां पोइ असां वटि जेका नंबर 5 ते सेटिंग अचे थी उहा आहे असां वटि हू कैन सी यूर फ्रेंड्स लिस्ट। ठीकु आहे, त हिन जो मक़सदु आहे तव्हां जेकॾहिं कंहिंखे बि पंहिंजी जेका फ्रेंड्स लिस्ट हूंदी आहे, जेकॾहिं तव्हां पंहिंजा फ्रेंड्स जेकॾहिं कंहिंखे बि नथा ॾेखारणु चाहियो, जेकॾहिं तव्हां उनखे सिक्योर रखणु था चाहियो, ॿियनि खे नथा ॾेखारणु चाहियो, त उन जे लाइ तव्हां जेका हिते सेटिंग कंदव त उन जे लाइ असांखे हिते ओपन करिणो पवंदो पंहिंजे फेसबुक खे ओपन करण खां बाद में जेके हिते 3 लाइन्स अचनि थियूं इन ते पाण कंदासीं क्लिक। 3 लाइन्स ते क्लिक करण खां बाद में असां वटि जेके फर्दर सेटिंग्स आहिनि उहे ओपन थी ईंदियूं ऐं उन खां पोइ असीं हिन खे थोरो मथे करे ऐं जेके हिन में आहे सेटिंग एंड प्राइवेसी इन खे कंदासीं क्लिक। उन खां पोइ ईंदासीं हिते पंहिंजे सेटिंग्स ते क्लिक करण खां बाद में हिते इन खे थोरो मथे कंदासीं। ठीकु आहे, त उन खां पोइ हिते अचे थो असां वटि ॿियो ऑप्शन प्राइवेसी सेटिंग्स। ठीकु आहे, प्राइवेसी सेटिंग्स ते क्लिक करण खां बाद में हिते थोरो हिन खे अञा थोरो मथे कंदव त हिते असां वटि हिते ऑप्शन ईंदो हू कैन सी यूर फ्रेंड लिस्ट। ठीकु आहे, त हिते हिन ते कंदासीं क्लिक। हिते असांजो हिन में ऑलरेडी पब्लिक लॻो पियो आहे। ओके, त हिन खे हिते ओपन कंदासीं त हिते असां वटि जेके आहिनि मुख़्तलिफ़ हिन में सेटिंग्स अची वेंदियूं। त हिते तव्हांखे हिन में करिणो आहे ओनली मी। ठीकु आहे, ओनली मी ते जॾहिं क्लिक कंदव त तव्हांजी इहा जेका फ्रेंड लिस्ट आहे उहा तव्हांजी मुकमली हाइड थी वेंदी। ठीकु आहे, उन खां बाद में जेका असां वटि सेटिंग अचे सिक्योरिटी एंड लॉगिन। ओके, सिक्योरिटी एंड लॉगिन जी जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजी डिवाइसिस जेके आहिनि कहिड़नि में तव्हांजी ID हिते लॉगिन कई वई आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे इन जी ख़बर न आहे त तव्हांजी ID किथे किथे यूज़ पई थी थिए त तव्हां हिते हिन में फेसबुक जी सेटिंग में अची करे उन खां पोइ हिन खे तव्हां ॾिसी था सघो। ठीकु आहे, त हिते मां तव्हांखे हिन में ॾेखारियां थो त हिते ओपन कंदासीं पाण फेसबुक खे। ओके, फेसबुक खे ओपन करण खां बाद में हिते वरी ईंदासीं 3 लाइन्स ते। 3 लाइन्स ते क्लिक करण खां बाद में हिते असां वटि जेके फर्दर जेके सेटिंग्स आहिनि उहे ओपन थी वेंदियूं। ठीकु आहे, त हिन खे थोरो मथे करे ऐं उन खां पोइ वरी ईंदासीं पाण सेटिंग्स एंड प्राइवेसी ते। सेटिंग्स एंड प्राइवेसी ते क्लिक करण खां बाद में हिते ईंदासीं सेटिंग्स ते क्लिक करण खां पोइ हिते असां वटि हिते ईंदो सिक्योरिटी एंड लॉगिन जो ऑप्शन। ठीकु आहे दोस्तों, सिक्योरिटी एंड लॉगिन ते कंदासीं क्लिक। त हिते तव्हां वटि हिते जेके बि डिवाइसिस जेके तव्हांजो हिन में ओपन थियल वञूं, जिते तव्हांजी ID जंहिं डिवाइस में ओपन थियल हूंदी त उहे तव्हांखे हिते शो थींदियूं। सी ऑल ते क्लिक करे तव्हां सभु पंहिंजूं डिवाइसूं हिन में ॾिसी था सघो। ओके, त उन खां पोइ जेकॾहिं तव्हां कंहिंखे रिकॉग्नाइज़ नथा कयो ऐं जेकॾहिं तव्हां उनखे रिमूव करणु चाहियो था, जेकॾहिं पंहिंजी ID उन में लॉग आउट करणु था चाहियो त हिते 3 लाइन्स ते कंदासीं क्लिक। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हिते जेको लॉग आउट जो ऑप्शन अचे पियो त इन ते कंदासीं हिते क्लिक। त असांजी उन डिवाइस मंझां जेका ID असांजी हुन में खुलियल आहे उहा हिते हिन में लॉग आउट थी वेंदी। ओके दोस्तों, त उन खां पोइ जेका नंबर 3 ते पाण वटि सेटिंग अचे थी उहा आहे असां वटि रिकॉग्नाइज़ प्रोफाइल पिक्चर। ठीकु आहे, त अक्सर ईअं थींदो आहे जेकॾहिं तव्हांखे काई बि फेक ID लॻे थी, उन ते काई प्रोफाइल पिक्चर लॻियल आहे त तव्हां उनजी प्रोफाइल पिक्चर पाण वटि सेव करे। ओके, ऐं उन खां पोइ तव्हां हलिया अचो पंहिंजे क्रोम में। त हिते मां ओपन करियां थो पंहिंजे क्रोम ब्राउज़र खे। ओके, हिते पाण क्रोम खे ओपन करे उन खां पोइ हिते ईंदासीं गूगल में हिते अची करे ऐं पोइ जेके मथे एरो जो निशान अचे पियो उन ते क्लिक करे ऐं हिते पाण डेस्कटॉप मूड हिन में कंदासीं, डेस्कटॉप साइट ते कंदासीं हिते क्लिक। ठीकु आहे,
ऐं उन खां पोइ हिते मथे हिन में ऑप्शन ईंदो पाण खे इमेजिस जो। ठीकु आहे, त हिते हिनखे मां थोरो ज़ूम इन कयां थो। ओके, त हिते तव्हां ॾिसी था सघो त हिते इमेजिस जो हिन में निशान पियो अचे, त इन ते कंदासीं क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में हिते असां वटि हिकु कैमरा जो निशान ईंदो। ओके, त हिते इनखे थोरो ज़ूम करियां थो ऐं तव्हां हिन में ॾिसो त हिते असां वटि कैमरा शो थींदी। ठीकु आहे, कैमरा हिते ही जेका कैमरा जो निशान आहे हिन ते कंदासीं पाण क्लिक। हिन ते क्लिक करण खां पोइ असां वटि ऑप्शन अची वेंदो फ़ोटो जो, अपलोड ए इमेज। ओके, त हिन ते कंदासीं क्लिक। हिन ते क्लिक करण खां पोइ असांजी जेका पिक्चर आहे असीं उहा हितां पंहिंजे हिन में सिलेक्ट कंदासीं। ठीकु आहे, असांखे हिते हाणे डाउनलोड्स ते क्लिक करिणो आहे। उन खां पोइ हिते पंहिंजी जेका पिक्चर जेका तव्हां खणणु था चाहियो उहा हितां हिन में सिलेक्ट कयो। त हिते मूं वटि हिकु मुमताज़ मौलाई जी हिते पिक्चर, एज़ ए एग्ज़ाम्पल मां तव्हांखे हिते हीअ सर्च करे ईअं ॾेखारींदुमि। त हिन जा ॾिसिजो तव्हांजो जेको पिक्चर आहे उनजो हिन में नालो अची वेंदो, त हीअ कंहिंजी पिक्चर आहे, उन जूं फर्दर जेके पिक्चर्स आहिनि उहे बि अची वेंदियूं। ओके, त हिन में तव्हां ॾिसी था सघो त हिते हिन में मुमताज़ मौलाई हिन में नालो हिन जो अची चुको आहे ऐं उन खां पोइ हिन जूं जेके फर्दर पिक्स आहिनि उहे बि हिन में हेठि अची चुकियूं आहिनि। ओके, त इहा हुई असांजी हिन जी जेकॾहिं प्रोफाइल पिक्चर तव्हां कंहिंजी सर्च करणु चाहियो था त उहा हितां करे था सघो। ठीकु आहे दोस्तो, त उन खां पोइ जेका असां वटि नंबर 2 ते सेटिंग आहे उहा आहे नियर बाय फ्रेंड्स। त इन जे लाइ असांखे जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजे वेझो वेझो कहिड़ा फेसबुक फ्रेंड्स रहनि था ऐं उन जी केतिरा किलोमीटर उहो तव्हां खां परते आहे, त उन जे लाइ तव्हांखे जेका सेटिंग करणी पवंदी, तव्हां ईंदव पंहिंजे फेसबुक खे ओपन कंदव। फेसबुक खे ओपन करण खां बाद में जेके 3 लाइन्स आहिनि उन्हनि ते वरी क्लिक कंदव। उनखे क्लिक करण खां बाद में थोरो तव्हां जॾहिं मथे कंदव त हिते पाण वटि ऑप्शन अची वेंदो आहे नियर बाय फ्रेंड्स जो। ओके, त नियर बाय फ्रेंड्स ते हिन ते कंदासीं हिते क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में त असां फर्दर ऑप्शन ओपन थी वेंदा। ठीकु आहे, त हिते हिन में असीं हिनखे कंदासीं गेट स्टार्ट ते क्लिक। उन खां पोइ हिते कंदासीं नेक्स्ट। ठीकु आहे, नेक्स्ट ते क्लिक करण खां बाद में हिते असां वटि वरी हिते हिनखे टर्न ऑन कंदासीं। ठीकु आहे, टर्न ऑन करण खां बाद में वरी असां वटि हिकु परमिशन जेका आहे हिन में वरिती वेंदी। ओके, त हिनखे कंदासीं हिते अलाउ। ओके, हिनखे अलाउ करण खां बाद में वरी बि असां हिनखे अलाउ कंदासीं। ठीकु आहे, हिन ते क्लिक करण खां पोइ हिनखे जेका लोकेशन आहे उनखे हिते कंदासीं टर्न ऑन। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हिते हिनखे टर्न ऑन करण खां बाद में हिते असां वटि जेके असांजा फ्रेंड्स आहिनि उहे हिन में शो थींदा, त असांजा कहिड़ा फ्रेंड्स आहिनि, असांजा केतिरे वेझो आहिनि ऐं उन खां पोइ उनजा जेके किलोमीटर्स आहिनि उहे केतिरा आहिनि। ठीकु आहे, त हिन में तव्हां हीअ ॾिसी था सघो मथां असांजो अचे थो हबीबुल्ला, उनजो जेको आहे तक़रीबन 38 जेके आहिनि किलोमीटर असां खां उहे परे आहिनि। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हेठि जेके आहिनि फर्दर तव्हां हिन में ॾिसी था सघो त हिन में वहीद मुराद अचे थो ऐं उनजो लिखियलु आहे त हीअ हाला जो आहे ऐं हीअ तक़रीबन 290 किलोमीटर या समथिंग एतिरो असां खां परे आहे। त अहिड़े हिसाब सां तव्हांजा जेके फ्रेंड्स हूंदा उन्हनि जी तव्हांखे हिते डिटेल ॿुधाई वेंदी ऐं उनजो जेको आहे सो नालो ऐं उन्हनि जे शहर जो नालो ऐं उनजा किलोमीटर्स तव्हांखे हिन में ॿुधाया वेंदा। ओके, त हिन में इहो ई तव्हांखे शो थींदो। ऐं उन खां पोइ जेका नंबर 1 ते असां वटि सेटिंग आहे उहा आहे हिते सेव पोस्ट। ठीकु आहे, सेव पोस्ट में तव्हां इहो करे था सघो जेकॾहिं तव्हां वटि टाइम न आहे, जेकॾहिं तव्हांजे अॻियां काई बि अहिड़ी पोस्ट जा कोई वीडियो वग़ैरह तव्हांजे अॻियां अची चुको आहे ऐं तव्हां उनखे बाद में ॾिसणु चाहियो था त हिते हिनखे सेव पोस्ट बि करे था सघो। ठीकु आहे, उहा तव्हां हिन में कीअं था करे सघो, हिते मां तव्हांखे उहा हिन में फेसबुक खे ओपन करे ई तव्हांखे इहा सेटिंग करे थो ॾेखारियां त उहा तव्हां हिन में कीअं पंहिंजी पोस्ट खे सेव करे था सघो ऐं उन खां कुझु देरि खां बाद में तव्हां उहा सेम ई ॾिसी था सघो। त हिते ओपन कंदासीं पंहिंजे फेसबुक खे ओपन करण खां बाद में हिते मां हिन मां कोई बि एज़ ए एग्ज़ाम्पल हिते कोई वीडियो हिन में सिलेक्ट करियां थो। हिते में जेके 3 डॉट्स अचनि था 3 डॉट ते कंदव क्लिक। हिन ते क्लिक करण खां पोइ हिते मथे ऑप्शन अचे पियो फस्ट में सेव वीडियो। ठीकु आहे, सेव वीडियो ते जॾहिं क्लिक कंदासीं त हिते असां वटि वरी कलेक्शन चवे थो न्यू कलेक्शन कयो या जेके अॻ में असां वटि हिन में फाइल रखियल आहिनि तव्हां उनमें हिनखे सेव करे था सघो। ओके, त हिन में न्यू ते कयूं था क्लिक कयूं, उन खां पोइ हिनखे हिते ॾींदासीं पंहिंजो नालो। ओके, कलेक्शन नेम। ठीकु आहे, हिनखे ओनली मी बि करे था सघो ऐं फ्रेंड या पब्लिक बि करे था सघो। ओके, उन खां पोइ हिनखे कंदासीं हिते क्रिएट ते क्लिक। त हीअ असांजी हिन में सेव थी चुकी आहे ऐं हाणे हिन में 3 लाइन्स ते क्लिक करे उन खां बाद में हिते सेव्ड ते कंदासीं क्लिक। सेव्ड ते क्लिक कंदव त हिते असांजा जेके बि एल्बम्स आहिनि उहे हिन में टोटली हिन में शो थींदा ऐं मथे तव्हां ॾिसी था सघो त असांजो जेको वीडियो सेव कयोसीं उहो हिन में पियो आहे। ठीकु आहे दोस्तो, त उमेदु करियां त तव्हांखे हीअ वीडियो सही नमूने सम्झ में अची वियो हूंदो ऐं अगरि सम्झ में न आयो आहे तव्हां कमेंट में पुछी था सघो। ठीकु आहे, त मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।